अस्सलाम वालेकुम मुझे प्यारा दोस्तों। अज असी हैदराबाद में उन ताजमहल दरगाह से आया आहियूं। अॼु तव्हांखे उनजो दीदार करायूं था। त ताजमहल जो बुनियाद ऐं उन वॾी हिकिड़ी महिनत थियल आहे ऐं जेका क़बर ज़ेर लेद हेठि आहे ऐं उहा ई क़बर मथे बि आहे। ऐं असल में इहा इलाही माण्हू ख़बर कोन्हे त हीअ क़बर हेठि कीअं आहे ऐं मथे कीअं आहे। अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं जेकर पाण खे इजाज़त मिली त पाण हेठि उन ते हलंदासीं। हीउ ताजमहल आहे जेको आगा खान इस्पताल जे बिल्कुलु गॾु ऐं उभरंदी पासा आहे। हैदराबाद जा आहे मेन रस्ता तव्हां ॾेखारियूं पिया मेन रस्तो ऐं तव्हांखे हाणे ॾेखारियूं था ताजमहल दरगाह। दोस्तों हीअ आहे हैदराबाद ताजमहल। बिल्कुलु ताजमहल वांगुरु ई आहे ऐं वॾो हुन ते कमु थियल आहे। हीअ दरगाह आहे हिकिड़ी। तव्हांखे हाणे दरगाह जी ज़ियारत करायूं था। माशाअल्लाह तव्हां ॾिसो ॿाहिरि खां त महल ताजमहल वांगुरु हिन जो बुनियादु रखियो वियो आहे। असल क़बरूं ॿार हेठि आहे। सलातो अस्सलाम वालेकुम। माशाअल्लाह हैदराबाद ताजमहल दरगाह हैदराबाद। माशाअल्लाह पासे में मदरसो भी आहे ॿार पढ़ंदा आहिनि। माशाअल्लाह हीउ ताजमहल जेको ठहियलु आहे बिल्कुलु ताजमहल ठहियलु आहे। तव्हां ॾेखारियूं था। माशाअल्लाह 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 ताजमहल। माशाअल्लाह ताजमहल तव्हां ॾेखारियूं। माशाअल्लाह ये दरगाह तव्हां ॾिठो पिया। हाणे तव्हांखे वरी हिन ॿाहिरियों मंज़र ॾेखारियूं था। अंदरि ते वारो ॿाहिरियों मंज़र आहे। हीउ मदरसो आहे जेको हाणे ठहियो आहे थोरे वक़्त में। ज़बरदस्त कमु थियल आहे ज़बरदस्त ताजमहल ऐं वाक़ई ताजमहल आहे। ऐं इंडिया जो जेको ताजमहल आहे हुनजे पोइ साम्हूं नदी आहे ऐं हिन जे साम्हूं बि नदी आहे। ॾिसो पिया माशाअल्लाह। और ये ताजमहल है भाई और ही आहे वाह ताजमहल दरगाह वांगुरु ज़ियारत कराईसीं। हाणे तव्हांखे ॾेखारियूं था त उहा ज़ेर ज़मीन में आहे उनजी क़बर मुबारक। तव्हांखे ॾेखारियूं था उहा ज़ेर ज़मीन में क़बर मुबारक हीअ आहे। और ज़ेर ज़मीन जो रस्तो वञे पियो। पाण ॾे वञण जी कोशिशि कंदासीं। जेको ज़ेर ज़मीन में आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं पिया। उहो तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ ज़ेर ज़मीन में किथां आहे। जी आहे पर उहो आहे बंदि चवनि था पर थोरो पाण तव्हांखे ॾेखारियूं त उहा ज़ेर ज़मीन में आहे। माशाअल्लाह हे क़बर मुबारक अंदरि आहे दरवाज़ो बंदि आहे शायदि तव्हांखे ॾेखारियो पिया। माशाअल्लाह हीउ दरवाज़ो 3 बजे खुलंदो आहे। 3 बजे खुलंदो आहे न 3 बजे खुलंदो आहे। ऐं हीअ ज़ेर ज़मीन में जेका आहे हीअ क़बर मुबारक। माशाअल्लाह हिते 2 क़बरूं आहिनि। हिकिड़े जी जाइ छॾी वई आहे। उहो ख़बर कहिड़ो ख़ुशनसीब जेको हूंदो हिते दफ़न थींदो। माशाअल्लाह माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों। ये ताजमहल जी ज़ेर ज़मीन जेका हेठि क़बर मुबारक ठहियलु आहे उनजी तव्हांखे ज़ियारत कराए रहिया आहियूं। ऐं हीअ बाक़ाइदा ज़ेर ज़मीन आहे ऐं इन जे मथां ॿी ठहियलु आहे।
जिन करे माण्हू अक्सर ज़्यादा मथां कंदा आहिनि बाक़ी हेठि इहा आहे तव्हांखे ॾेखारियूं पिया थो मथे ज़्यादा कीअं आहे हीअ हाणे जे रेल ज़मीन आहे हाणे जा वञूं पिया मथे तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ मथे आसमान हीअ सीढ़ियूं वञनि पियूं मथे हीअ मथे रेल ज़मीन ताजमहल ताजमहल पूरा नज़ारो पीछे अस्सलाम वालेकुम दोस्तों ताजमहल जो नज़ारो ताजमहल जहिड़ो ई आहे हीअ ॾिसो हीअ नज़ारो आहे ताजमहल ऐं हिन ताजमहल खे हीअ नज़ारो ख़ूबसूरती हिन नज़ारे जी आहे उन खां पोइ हीअ ताजमहल आहे ताजमहल जहाँ शाम जे टाइम जाम रश थींदी आहे ये नज़ारो ताजमहल हाँ भाई तो इनके साथ ये माशाल्लाह खूबसूरत नज़ारो आहे हिन सां गॾु ताजमहल अक्सर आगा खान अस्पताल ते माण्हू ईंदा आहिनि रही वेंदा आहिनि पर उन्हनि खे एतिरी ख़बर न आहे हूंदी त हीअ ताजमहल छा आहे उहे ईंदा आहिनि मथां हुनजे क़बर मुबारक ते कुल शरीफ़ पढ़ी हलिया वेंदा आहिनि पर उनखे असल क़बर जी ख़बर ई न आहे हूंदी असल क़बर छा आहे ऐं असल क़बर किथे आहे असल क़बर किथे आहे माशाल्लाह असल क़बर किथे आहे असल क़बर हिनजी हेठि आहे ऐं मथे कुझु बि न आहे अक्सर माण्हू जेके ईंदा आहिनि से उहे माशाल्लाह हीअ ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे हिन जो ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे ज़हर लैब जो पर ख़ूबसूरत हिन पासे आहे पर हिते असांखे सिॼ साम्हूं आहे हीअ ख़ूबसूरत नज़ारो तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे हिन जो तमामु ख़ूबसूरत नज़ारो तव्हां ॾेखारियोसीं ज़हर लैब हीअ साम्हूं हीअ जॻह साम्हूं अस्पताल आहे या आगा खान अस्पताल और राजपुताना अस्पताल सां बिल्कुलु गॾु हीअ आहे ताजमहल होटल ताजमहल दरगाह हिन जो नज़ारो तव्हांखे ॾिसणो आहे हीअ तव्हांखे ॾेखारियां थो अहिड़ो नज़ारो तव्हां कॾहिं बि न ॾिठो हूंदो कॾहिं बि न पाकिस्तान में अहिड़ो नज़ारो तव्हांखे न मिलियो हूंदो आउं तव्हांखे ॾेखारियां पियो बिल्कुलु नज़ारो भलो नज़ारो ख़ूबसूरत नज़ारो ख़ूबसूरत नज़ारो हिन दरगाह हिन औलिया वली जी दरगाह जे पासे में ज़बरदस्त नज़ारो 3 बजे इहा हेठि दरगाह खुली वेंदी आहे हुनजे मथां माण्हू कुल शरीफ़ पढ़ंदा आहिनि इंशाअल्लाह तव्हांखे दीदार करायोसीं दरगाह जो ॾाढी सुठी ऐं ज़बरदस्त ठहियलु आहे ज़बरदस्त ताजमहल ठहियलु आहे ताजमहल
जंहिंजो जहिड़ो नालो आहे अहिड़ो ई ताजमहल ठहियलु आहे, ज़बरदस्त ठहियलु आहे। पर शाम जो 3 बजे हीअ दरगाह खोली वेंदी आहे। शाम जो 3 बजे हीअ माण्हुनि जी ज़ियारत लाइ दरगाह खोली वेंदी आहे। हींअर बंदि आहे, पर पाण थोरो इसरार करे हेठि पहुतासीं। या ज़ेर ज़मीन में जेका क़बर मुबारक आहे, ज़ेर लेद जी असुल क़बर आहे। असुल जेका क़बर आहे उहा हेठि आहे ज़ेर लेद में, ऐं तव्हांखे सॼी ज़ियारत कराईसीं। ही मथे आहे क़बर में, यानी क़बर मुबारक मथे आहे। ज़ेर लेद ये मेन रस्तो आहे, तव्हां मेन रस्तो